सखर में एंटी केनाल एक्शन कमेटी पारां सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण ख़िलाफ़ लबे मैदान खां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻवानी सिंध आबादगार इतिहाद जो सदर नवाब ज़ुबैर तालपुर, एसयूपी सरबराह सैयद ज़ैन शाह, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खुसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। एहतजाजी रैली में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारे आबादगारनि शिरकत कई आहे। सदर सिंध आबादगार इतिहाद नवाब ज़ुबैर तालपुर, एसयूपी अॻवान सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 6 नवनि केनालनि जो मंसूबो सिंध में ॾुकार आणण जी साज़िश आहे। पंजाब जा हुक्मरान गुज़िरियल ॾेढ सदीअ खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि। सिंध खे सिंध जे हिसे जो पाणी घुर्जे। हिननि चयो त सालियानो 184 अरब क्यूबिक खां वधीक सिंध जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु जो पाणी ग़ैर मुल्की कंपनियुनि खे विकिरो कयो वेंदो। इरसा 3 रखी फार्मूले तहत पाणी विरासत करे ऐं आइन खां मथां हो फ़ैसिलो न करे। हुननि चयो त सिंधु दरिया ते 6 केनाल असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण सिंध जे आबादगारनि जो मुआशी क़त्ल करणु आहे, जंहिंसां सिंध जूं लखें एकड़ ज़रई ज़मीनूं गैर आबाद थी बंजर बणिजी वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।